नमस्ते। सिंध में सिंधियुनि सां जेका नाइंसाफ़ी थिए थी उन जी दास्तान तमामु पुराणी आहे। ओतिरी पुराणी दास्तान SPSC जी आहे। जॾहिं बि CCI जा एग्ज़ाम ईंदा आहिनि त तॾहिं असां ॾिसंदा आहियूं त कीअं उन मख़सूस ॿारनि खे नवाज़ियो वेंदो आहे जेकी नौकिरी न बि कनि त उन्हनि खे को फ़र्क़ु न थींदो आहे। अफ़सोस इहा ॻाल्हि आहे त तव्हां नौजवाननि जा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुस्तक़बिल दाव ते नथा लॻायो, बल्कि ईंदड़ जेको नौजवान आहे उन्हनि खे तव्हां मजबूर कयो था, नाउमीद कयो था त हू पंहिंजी ख़्वाहिश आहर नौकिरी लाइ जदोजहद नथा करे सघनि। मुंहिंजी नज़र में का बि नौकिरी बहितर या का बि नौकिरी ख़राब कोन हूंदी आहे। मुंहिंजी नज़र में तव्हां सर्विस कीन था ॾियो उहा आहे, पर जेकॾहिं को नौजवान ख़्वाब ॾिसे थो ऐं जेकॾहिं हू सोचे थो त उन लाइ इहा ऐं पर्टिकुलर नौकिरी बहितर आहे त हू पंहिंजे ख़ानदान खां परे थी करे एतिरी पंहिंजे ॾींहंनि जी पंहिंजे सालनि जी कुर्बानियूं ॾेई करे उन नौकिरी लाइ जदोजहद कनि था ऐं तव्हां उन जी उमेदनि खे हिकिड़े झटके में ख़तमु करे था छॾो। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त तव्हां केसि ताईं उन नौजवाननि जे फ्यूचर ते धाड़ो हणंदा रहंदो। असांखे तव्हां मां कॾहिं बि उमेद कोन रही आहे ऐं कॾहिं बि असां तव्हां मां सचाई जी या त पोइ इंसाफ़ जी उमेद बि कोन था कयूं, पर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ जेको नौजवान अॻियां आयो आहे इहो सिंध जो सरमायो आहे ऐं मूंखे तमामु फ़ख़ुरु थिए थो त हू अॻियां अची करे सिस्टम खे अखियुनि में विझी करे ऐं कॉन्फिडेंस सां ॿुधाईंदा त तव्हां ग़लति आहियो। जेकॾहिं नौजवान तव्हां ॾे अचे थो ऐं पंहिंजा ख़दशा ऐं शिकायतूं तव्हांजे साम्हूं ज़ाहिर करे थो त तव्हांजो फ़र्ज़ु थो थिए त तव्हां उनखे ॿुधो, छो जो वापसि तव्हांखे उन्हनि नौजवाननि ॾे ई अचिणो आहे। उहे नौजवान जेकॾहिं अॼु तव्हां खां सवाल कनि था हू सुभाणे बि तव्हांखे सवाल कनि था। ऐं उन खां पोइ त जा नाउमीद जो बुझ जेको नौजवाननि में विझो था SPSC में जेके शागिर्दनि जा रिज़ल्ट आया आहिनि ऐं तव्हां सबूत घुरो था त सबूत तव्हांजे आॾो आहिनि, लिस्ट पयूं आहिनि, नौजवान कॾहिं बि इहे ॿाहिरि न अचनि हा जेकॾहिं उन्हनि वटि सबूत कोन हुजनि हा। इहा तव्हांजी जेका दास्तान आहे उहा तमामु पुराणी आहे ऐं जेकॾहिं तव्हां हाणे बि उन्हनि जी ॻाल्हि कोन ॿुधी त नौजवाननि खे पंहिंजो हक़ ज़रूर मिलंदो ऐं इंसाफ़ उन्हनि खे मिली रहंदो, पर ॻाल्हि इहा आहे त असां बहैसियत सिंधी क़ौम उन्हनि खे अकेलो कोन छॾूं, छो जो उन्हनि जी जंग न आहे, उहा जंग असांजी आहे। कंहिंसां बि नाइंसाफ़ी थिए थी त भले तव्हां कहिड़ी पार्टी जा हुजो या न हुजो, पर हुननि नौजवाननि खे अकेलो कोन छॾियो, उन्हनि जो साथ ॾियो ऐं हू हिमत करे ॿाहिरि निकिता आहिनि त उन्हनि जी हिमत खे न टोड़ियो। ऐं इहा ॻाल्हि पीपुल्स पार्टी खे बि डिसाइड करणी पवंदी त हिन जंग में हू कहिड़े पासे बीहनि था, छो त तारीख़ जेकी नौजवान लिखनि था उन तारीख़ में तव्हांजा बि कुदा कम ज़रूर लिखिया वेंदा। GSF।